सांगड़ मां ख़बर ॾींदड़ सांगड़ जी सिविल अस्पताल में इंटरनेशनल दाऊद ग्लोबल फाउंडेशन तरफ़ां 50 व्हील चेयर ऐं ॿारनि खे रांदीका ॾिना विया। ॿारनि तोड़े डिसेबल मुस्तहिक माण्हुनि में डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान हसन ख्वाजा, सिविल सर्जन डॉक्टर मोहम्मद रमज़ान वसाण, समाजी तंज़ीम जे अॻवान सारा ऐं रोशन व्हील चेयर ऐं रांदीका विराया। उन मौके ते मुस्तहिक माण्हुनि चयो त डिसेबल हुअण करे असां घरनि ताईं महदूद हुयासीं, हलण फिरण खां लाचार आहियूं। इन्हनि समाजी तंज़ीम डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान हसन ख्वाजा, सिविल सर्जन डॉक्टर मोहम्मद रमज़ान वसाण जा थोरा मञिया। हिननि चयो त हाणे असां हिन व्हील चेयर ते घुमी फिरी सघूं था। हिक जाइ ते वेही बेज़ार थी चुका हुयासीं, हाणे असां घुमी फिरी सघूं था। डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान हसन ख्वाजा ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर मोहम्मद रमज़ान वसाण ऐं असां कोशिश करे सांगड़ जी अवाम लाइ समाजी तंज़ीम खे लिखियो ऐं कोशिशूं कयूं, जंहिं ते अॼु समाजी तंज़ीम पहुची मुस्तहिक माण्हुनि खे व्हील चेयर ॾिना। उन मौके ते सिविल सर्जन डॉक्टर मोहम्मद रमज़ान वसाण ॻाल्हाईंदे चयो त सांगड़ में काफ़ी डिसेबल माण्हू आहिनि जेके हलण फिरण खां लाचार आहिनि। इन्हनि जे लाइ कोशिशूं करे अॼु व्हील चेयर विराया आहिनि। हिननि वधीक चयो त सांगड़ हेड क्वार्टर खे अछड़ो थर जो इलाइक़ो पिणु लॻे थो, जितां जे माण्हुनि खे पंहिंजे कन्वेंस ॾेई सांगड़ घुराए इन्हनि खे पिणु व्हील चेयर ॾिना आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।